सुप्रीम कोर्ट तरफां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन खे तकबंदियूं साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने करणु घुरिजनि। तपेदार सर्कल खे थोरो बि मुतासिर करण लाइ उम्मीदवार जे वोटनि ते फ़र्क़ु पवंदो आहे। सिंध में तकबंदियुनि वारो मामिलो तमामु घणो हसास आहे। सिंध में अक्सर शिकायत हूंदी आहे त तकबंदियूं दुरुस्त न थियूं आहिनि। अहम ख़बर अवां सां शेयर करे आहियूं। सुप्रीम कोर्ट तरफां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। चीफ जस्टिस उमरता बंदियाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त इलेक्शन कमीशन खे तकबंदियूं साफ़ ऐं शफ़ाफ़ नमूने करणु घुरिजनि। तपेदार सर्कल खे थोरो बि मुतासिर करण लाइ उम्मीदवार जे वोटनि ते फ़र्क़ु पवंदो आहे। सिंध में तकबंदियुनि वारो मामिलो तमामु घणो हसास आहे। सिंध में अक्सर शिकायत हूंदी आहे त तकबंदियूं दुरुस्त न थियूं आहिनि। सुप्रीम कोर्ट तरफां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। वधीक तफ़सील मालूम कंदासीं। टेलीफोन ते मौजूदु आहे इस्लामाबाद खां मेहदी हसन पंवर। जी मेहदी हसन पंवर, सुप्रीम कोर्ट तरफां अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल ख़िलाफ़ तौहीन अदालत जी दरख़्वास्त रद्द करे छॾी आहे। इन बाबति आगाह कजो। जी, सुप्रीम कोर्ट ऑफ पाकिस्तान की तरफा मुस्लिम लीग नून के अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर अहसन इक़बाल के खिलाफ तौहीन अदालत दरख़्वास्त जेकी आहे उहा रद्द करे छॾी आहे। नून लीग अॻवान अहसन इक़बाल के खिलाफ अदालत में ॿुधणी अची, जंहिंमें चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान उमरता बंदियाल जी सरबराही में ॿ रुकनी इलाजल बेंच जेको ॿुधणी कई। चीफ जस्टिस अहसन इक़बाल के खिलाफ तौहीन अदालत दरख़्वास्त अॼु जेकी अदालत निपटाए छॾी आहे। ॿुधणी दौरान जेको चीफ जस्टिस जेके इहे रिमार्क्स न तौहीन अदालत थी या न इन ते करणु असांजो कमु आहे। दरख़्वास्त गुज़ार महमूद अख्तर नक़वी उन ते जेको उनखे चई त इतला ॾियण जे लाइ तव्हांजी वॾी महिरबानी ऐं वधीक जेको इन जे लाइ को ग्राउंड ई मौजूदु न आहे जो हीअ कार्रवाई हलाए सघिजे। चीफ जस्टिस वधीक चयो त इहो इन ॻाल्हि जो तइ करणु कानूनी तौर ते इहो असांजे अख़्तियारात 5 सालनि बाद हाणे जेको आहे अहसन इक़बाल खे घुराए असीं हुन खां छा मालूमात कयूं। आर्टिकल 2004 जे तहत तौहीन अदालत जी कार्रवाई सुप्रीम कोर्ट खे इख्तियार आहे। तौहीन अदालत जो इस्तेमालु किथे थियणो आहे न करिणो आहे अदालत खे तइ करिणो आहे। असांजे फ़ैसिलनि में एतिरो वज़न आहे जो उन ते अमल दरामद कराए सघूं था। दरख़्वास्त गुज़ार जेको आहे पंहिंजो मुख्य इख्तियार कयो, जंहिं ते चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान चयो त अहसन इक़बाल हिकु संजीदा इंसान आहे ऐं हुन संजीदा माण्हू पंहिंजो के जेके बि रिमार्क्स न हूंदा उन जज़्बात जे तहत न हूंदा। ऐं 2018 में 5 अप्रैल ते जेको सेमिनार थियो जंहिंमें हिन जेको आहे अहिड़े क़िस्म जा